बिछा मटियारी में पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो यूथ विंग हैदराबाद ऐं मीरपुर ख़ास डिवीज़न जे सदर अदील लगारी मटियारी मीडिया फॉर्म ते पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मुल्क लुटेरनि जे वर चढ़ियल आहे। ज़रदारी लीग असां से मुसलत कई वई आहे, जेके नारो हणनि था पाकिस्तान खपे खपे, उन्हनि खे पाकिस्तान खपे, पर लूट मार करण लाइ खपे। मुल्क में हथरादो महांगाई करे अवाम जी चेल चिॿी करे छॾी आहे। बेरोज़गारी सबबि माण्हू फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। हुन चयो त अस्पताल जो निज़ाम तबाह, तालीम तबाह, स्कूल तबाह, हर शइ तबाह लॻी पई आहे। अवाम खे हुननि सदाईं लॉलीपॉप ॾिनो आहे। ही 5 सालनि खां पोइ ज़ाहिर थी अवाम खे बेवकूफ़ बनाए वोट वठी वरी नज़र बि न ईंदा। अदील लगारी वधीक चयो त मटियारी ज़िलो खंडरात बणिजी वियो आहे। हिते बुनियादी सहूलतूं न आहिनि। तालुका अस्पताल में करोड़नि जी बजट अचण बावजूदि हिते मरीज़नि खे दरबदर कयो थो वञे। अदील लगारी चयो त अस्पताल जी लापरवाही सबबि 2 ॾींहं अॻु बि ख़ासकिली बिरादरी जी न्याणी खे एम्बुलेंस न ॾियण ते हू तड़पी तड़पी फ़ौत थी वई। असां मुतालबो कंदासीं उनजो क़त्ल केस अस्पताल इंतज़ामिया मथां दाख़िल कयो वञे, न त असां पूरी सिंध में एहतजाज जी कॉल ॾींदासीं। इन मौक़े ते पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो यूथ जे जनरल सेक्रेटरी आतिफ़ तनवली, जॉइंट सेक्रेटरी सादिक लगारी, सज्जाद अली ख़ासकिली ऐं ॿिया अख़बार पिणु मौजूदु हुआ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।